साईं जो बेत आहे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे नथी। दोस्तो, जेके फ़लसफ़ी दुनिया जा माण्हू हूंदा आहिनि उहे दुनिया जी लालच खां आज़ादु हूंदा आहिनि। दोस्तो, दुनिया जे मशहूरु फ़ातह जंहिंखे एलेक्जेंडर जे नाले सां सुञातो वञे थो, जॾहिं हुन तुर्की जो शहर सिनोप फ़तह कयो हो, सिनोप नालो हुयो उन वक़्तु, अॼोको तुर्की जंहिंखे सॾिजे थो, उहो फ़तह कयईं त उन वक़्तु उन माण्हुनि जे वाता ॿुधो त हिते डायोजीन्स हिकु फ़लसफ़ी माण्हू रहे थो। एलेक्जेंडर डायोजीन्स सां मिलणु वियो। जॾहिं डायोजीन्स वेझो बीठो त ॾिठईं त हू हिकु मतिलबु सफ़ा सादो ग़रीब माण्हू हिकु प्याले नुमा जॻह में वेठो हुयो। त उनखे चयईं त आउं दुनिया जो अज़ीम फ़ातह, दुनिया जो मां वॾो बादशाह आहियां। त हिन एलेक्जेंडर खे चयो त थोरो पासो थी, तूं मुंहिंजे सिज जी रोशनीअ साम्हूं बीठो आहीं। जॾहिं डायोजीन्स एलेक्जेंडर खे ईअं चयो त सभु माण्हू हैरान थी विया। पोइ वरी एलेक्जेंडर मोटी करे चयो त अगरि मां एलेक्जेंडर न हुजां हा त मां अॼु डायोजीन्स हुजां हा। मतिलबु इन कहाणी जो मफ़हूम इहो आहे त समाज में केतिरा ई जेके क़ानून आहिनि उहे फितरत जे ख़िलाफ़ु आहिनि। जेका हक़ीक़ी मतिलबु आज़ादी आहे उहा दौलत या ताक़त या बादशाही में न आहे।